इराक़ में पाकिस्तान मुस्लिम लीग काफ लेबर विंग कराची डिवीज़न के नायब सदर ज़मीर तुनियो चयो आहे त क़ाइद चौधरी परवेज़ इलाही तरफ़ां वज़ीर आज़म इमरान ख़ान खे मुफ़्त मशवरो ॾेई संदसि अखियूं खोले छॾियूं आहिनि। 12 क़ौमी असैम्बली जे गुमशुदा मेंबरनि बाबति बि समूरी हक़ीक़त ज़ाहिर करे क़ौम खे आगाही ॾिनी। संदसि वधीक चवणु हो त मुस्लिम लीग काफ साफ़ सुथरी गुंडागर्दी करप्शन खां पाक जमायत आहे जेका समूरनि सियासी पार्टियुनि खे अमन मुहबत ऐं ख़ुलूस जो दर्स ॾींदड़ आहे। इहा पाक फ़ौज समेत पाकिस्तानी इदारनि खे मज़बूत ऐं मुनज़िम चाहे थी। असांखे अहिड़े क़ाइद ते फ़ख़ुरु आहे जंहिं हुकूमत ऐं आवाम जो अखियूं खोले छॾियूं। उन वधीक चयो त पार्टी ईंदड़ वक़्त में वधीक मज़बूत थींदी ऐं वधीक सीटूं खणंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।